टणोजाम शहर में गटरनि जा मुंहं खुलियल हुजण, शहर अंदर गंदगी जा ढेर हुजण खिलाफ ऐं सेवरेज जे खूह में ॿुॾी फोत थी वियल मासूम नीगर अली राजपूत जे वारसनि खे इंसाफ़ ॾियारण जे मुतालबे लाइ सुजाग नौजवान इतिहाद जे सॾ ते टणोजाम जे शहरनि मासूम ॿारनि सां गॾिजी महबूब टाउन खां प्रेस क्लब ताईं रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरो करे पब्लिक हेल्थ खाते खिलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। इन मौक़े ते एहतिजाज कंदड़नि सिटी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त अॼोको असांजो एहतिजाज जेका टंडोजाम में वधंदड़ गंदगी ऐं खुलियल गटरनि जे ख़िलाफ़ आहे। दरअसल कुझु ॾींहं अॻु अली राजपूत नाले मासूम बालक ॿुॾी मरी वियो, पर इंतज़ामिया ते का जूं बि न चुरी आहे। सॼो शहर गंदगी जो ढेर थी वियो आहे, पर पब्लिक हेल्थ जो एक्सीएन ऐं एडमिनिस्ट्रेटर, असिस्टेंट कमिश्नर ऐं टीएमओ करोड़ों रुपया बजट हुजण जे बावजूद भी कम करण लाइ तैयार न आहिनि। दादा छितो असांखे सरकार कयो आहे, हिते मसलो ॾिसो था, को इंसान को मासूम महफ़ूज़ न आहे। शहर जी हालत इहा आहे, सभु गटर खुलिया पिया आहिनि। हींअर बि ॾिसो एतिरो नुक़सान जो छोकिरो मरी वियो, कंहिंखे कन ते जूअ न पई जो खणी हिनखे खारदार तारूं हणजनि, का सफ़ाई कजे। असां मजबूर थी अचे पंहिंजे बच्चनि सां, पंहिंजे मासूमनि सां अची रोड ते बीठा आहियूं। अगर अञा भी कुछ न थियो थी सके तो हितां खां वठी राउकी ताईं हज़ारे माण्हू अची रैली कढी पोइ रोड भी बंद करियूं। असां जेको आहे सो एहतिजाजी दायरो वधाईंदासीं, हितां खां वठी हैदराबाद प्रेस क्लब ताईं वेंदासीं, उन खां अॻिते जेकॾहिं न थियो त पोइ पटिशन फाइल कंदासीं। हिननि मुतालबो कयो आहे जेकॾहिं मसइलो हल न थियो त एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। कैमरामैन फराज शेख सां गॾु औरंगजेब भुट्टो, सिंध टीवी न्यूज़ टणोजाम।